सिलसिले में या करायोसि लाकअप पढ़े पेर ते अची वेंदो। उनजो भी बंदोबस्त करे आयो। एक ॾहें ॾे तो मुंह तो ठीक है, न तो हमेशा हमेशा लाइ जेल में बंद कराए छॾियोसि। सोनी सदको सदको हाणे जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां। बंदूक लॻाई असुरी चप चोरण सां सीने में घाव करे थी छॾी घाव। होश कर तिली ॾिन में न त मूं पटोड़ो थी वेंदई, न रहंदे मुछ न रहंदी वार थी वेंदे कलो को ॿार। माफ़ी आल में पना अॻिते अहिड़ी गुस्ताखी न थींदी। हल ठीकु आहे, हाणे मूंखे इजाज़त आहे। हा तूं वञ आराम कर। बंदूक लॻाई ख़ैर त आहे न, नौकिरानी मथां एॾी महिरबान। मनु छोकिरी केॾी न सुहिणी सुलक्षणी आहे। आहे त सुहिणी ऐं सुलक्षणी, पर असांजी कहिड़े कम जी? मां चाहियां थी त दा हाकम ऐं सोनी जी शादी कराए छॾियो। हाकिम कॾहिं बि राज़ी न थींदो। किथे रहे सो हाकिम ऐं किथे घर जी नौकिराणी। कहिड़ो ऐब आहे छोकिरी में जो अदा हाकम राज़ी न थींदो? इन करे तू ग़रीब आहे। अदा हाकिम खे कहिड़ी कमी आहे दौलत जी जो के अमीर छोकिरी सां शादी करे दौलत मेड़े गॾु कंदो? पैसनि जी परवाह कोन अथसि, पर इहो ई सोचींदो माण्हू हुनजी इज़त जे मथां खिलंदा। जेकॾहिं न कंहिं ग़रीब छोकिरी सां शादी कई त उन सां इज़त घटि कोन थींदसि, बल्कि माण्हू इज़त कंदसि ऐं चवंदा त हाकम केॾो न सुठो ऐं दिलि जो रहम दिल इंसान आहे। हिकु ग़रीब छोकिरीअ खे पंहिंजी ज़िंदगी जो साथी बणाई। जॾहिं हाकिम खे इहा लोड़ कोन्हे पोइ तूं हाकिम लाइ छो परेशान थी आई? भाउ लाइ भेण न परेशान थींदी त ॿियो केरु थींदो ॿुधाए? जीअं तुंहिंजी मर्ज़ी, मां तोखे छा चवां? अधे वॾे खां पुछी वठां, जेकॾहिं हू राज़ को ॾेखारे थो न त अदा हाकम खे बि राज़ी करे वठंदासीं। जेकॾहिं हाकिम खान सां शादी थी पवे त ॿियो मूंखे छा घुरिजे? अहिड़ो घर मिली पवंदो जंहिं घर में नौकिरी कंदे गुज़ारियमि हिन घर जी मालकियाणी थी वेंदमि। सोनी सदको सदको, पर इहा माई एतिरा ॾींहं हुई किथे? जेकॾहिं न इहा कुझु महीना अॻ में अचे हा त मां हिन घर जी मालकियाणी हुजां हा। पर जे हाणे बि रिश्तो थियो त हाकिम खान मनी थो? छा हू मूंसां शादी करण जे लाइ राज़ी थींदो? कॾहिं बि न। सोनी, ओ सोनी। सोनी सदको। जागा दे केड़ा वड़ी थी ख्वाब ॾिसी? अरे सर, असां ग़रीबनि वटि सवाइ ख्वाबनि जो ॿियो छा आहे? ख्वाब तो वो ॾिस जंहिंजी साबिया माणे सघे। जी जी साईं जी। इहा जी जी छा लॻई अथई? सोनी सदको सदको। अरे सर तव्हां हुकुम कयो, तव्हांखे छा घुरिजे? सोनी, मुंहिंजे ख्याल में हाणे इहो सदको घटि थी। मां हलां थो कमरे में, मुंहिंजी मानी खणी अच। सोनी त ता ज़िंदगी तो मथां सदको थियण थी चाहे, पर तो वटि उहा ॾिसण वारी अखि किथे आहे? वो मुके किस्मत मार खराई अल्लाह रे, वो रे अब तो हुने कहीं जो न आहे न तू जो न मुझ जो, वो मुके किस्मत मार खराई अल्लाह रे। वाह रंगी तंजा रंग रंग मोड़ता बैठा था मानी पचाइन रनन जाहे न ढंग। अरे झले हो माई तने भागा कार्य ते पैर न पवई मुड़ी वन पर तोखे भी छापड़ो खयो पिठो अजी खेरा मैं घर थी हाणे लोड़ ॾिठई न ॾिठई मोरीअ जा तोड़ा
गुलाम कादिर जी चाहे मुझा साईं नेरन तैयार थी या अञा कान थी या अल्लाह मूंखे तो ॾाढी भुख लगी आ मूंखे जल्दी दूध पती चाहे प्यार जी मुझा साईं हर शे तैयार आहे रुगो तव्हां जी अखि खोलण जी देर आहे जल्दी खणी अचना हा खणी दो अगम तू अगम मूंखे चाहे सुठी ठाहे प्यार असुलेरी चाहे ठाई तो मां बनी चा खैर तकड़ो थी स्पेशल चाय हुजे दूध पत्ती हाज़ुर साईं हाज़ुर है स्पेशल ॾिसां असही मंझंदि जी मानी जी भी तैयारी करे छॾ हाज़ुर एती रखो मां ॿिनि ॾींहनि में माईअ जादू त करे छॾियो अथसि ठुल्ह जेॾो मर्द झुकी पियो आहे गुलाम कादिर मूंखे पाणी त भरे ॾे न हथ धोआं मुंहुं ते छंडो हणां गुरड़ी त करां न पोइ खावां नेरनि हाँ हाज़ुर खोड़ पानी ॼणे मां मोखारो ॿारनि पासे थी तूं पासे थी परिया है मां परिया अड़ी छलका बाह लॻई सिर खे अंधी आ छा नथी ख़बर पवई अंधी तूं हूंदी हेड गुलाम कादिर जी चवा असां हिते गुरड़ी बि नथा करे सघूं छा हाँ छो वञो न निकिरो न वञी को थड़थां कयो न फूड़े बि नथो करे सघूं छो लांढा थी करे पई फेकारी आराम बेकाट थी करे मट करे भी तू चई से छो नथो अधिक है ना सुबुह साण चवा अधिक है ना ॾिसण त तोखे घुर्जे न त मुंहिंजी जन्नत गुरड़ी कंदी थोरो पासो ॾेई बीहे हा न तो पातो थी बीहे ही पासे थी वने हा तो पोइ छो लगे सा सोली थी बिंदी कर सही सोराना सही छोरा न चही मां चवां थी पई हिन मुंहिंजे घर मां निकिरो पर रुगो रोज़ ई अॻियां पई अथसि मानी खाई वठे त हितां पेर राहियो पेर हितां निकिरूं ॿियो तव्हां हिते रहंदव छा अदी जे हितां निकितासीं त पोइ ॿियो किथे वञी रहंदासीं जाथे वणेव ताथे वञी धूड़ पायो पंहिंजो घर जो अथई हा उते छो न वञी थो रहे पियो उते छा कबरूं ठाहींदव छा पंहिंजो अदी इहो जेको न 1.5 लख रुपयो हुकुमार जो भरियमि उहो किथां आंदुमि घर खपाए त ॾिनो मां अदी मार पवई खुदाए जी पंहिंजो तॾो विकिणी छॾी अदी असांजो को बि ठिकाणो कोन्हे को असां काथे वञी रहंदासीं जेकॾहिं तूं असां सां गॾु नथी रही सघे त पोइ भले तूं वञी ॿिए हंधि बंदोबस्तु कर रहण जो पंहिंजे जो हा मां हितां निकिरंदसि कारां जे सिर जो ख़ैर हुजे छो पंहिंजे सिर जे कढ पियो आहे गुलाम कादिर ओ गुलाम कादिर जी चवां मुंहिंजा साईं जी चवां हाणे तो थां खण इन में मिड़ई थोरी ओबर सोबर बची है या खणी इनके ॾेई छॾिस खाई छॾे अचे अदी खा बटे खे रखा नंबर चल खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे हाणे मां हिन जूं ओबरियूं सोबरियूं खाईंदसि हा तव्हां सम्झो छा आहे छा सम्झो अथव छा सम्झो अथव हा दी पहिरियों मुंहिंजी जन्नत खाईंदी पोइ बचो सचो तूं ऐं मां खाईंदासीं हा खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अॼु ॾींहं ताईं जेका हीअ मुंहिंजे ओबर सोबर ते पली आहे हाणे खैरां इन्हे जी ओबर खाईंदी हाणे बस करे वे हो शींहं मरे ड्रभ न करे खैरां है गुलाम कादिर जी चवां ही माई कोन मुड़दी यको ॼाणी पई हणदी ऐं असांखे त ॿुधी ॿुधी मथे में सूर पइजी वियो आहे तंहिंजे करे आउं त वञी कमरे में आराम थी कयां ऐं ॿुध तूं जल्दी आगुर ते ॿोहारो कढ थांव मल ऐं जल्दी मंझंदि जे रध बचा जो इंतजाम कर थोरी देर खां पोइ वरी मूंखे बुख लॻंदी आउं वञी आराम थी कयां ॾाढी कान थी हणदी थी
तव्हांजे सिर ॾे ख़ैर हुजे। मूं सोचो त हिननि जी शादी कराए सूरन में विझंदीसांन, पर हिननि त हाणे असांजे मथां हुकूमत करणु शुरू कई आहे। अभी पास होना नहीं भी पीछे दे पीछे बाहर के जामा। हाँ मूसा खान खान ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वियो आहे। हाणे तूं जेको बि टाइम रखी। कोई देर छाजे लाइ था कयो? सुभाणे हलिया अचिजो। ॻाल्हियूं मुंहिंजी औताक़ ते ई थींदियूं, लेकिन तव्हांखे मूं ते एतिराज़ आहे। भले मूं वटि ॻाल्हियूं न कयो, विच वारे कंहिं वटि ॻाल्हियूं कयो, मां राज़ी आहियां। ठीकु आहे मूसा खान, पोइ ॿुधायो त कंहिं वटि था ॻाल्हियूं रखायो? दिलावर खान वटि बि वरी कंहिं वटि इन मोहबती वटि जी ॻाल्हियूं रखूं। पोइ खान ऐं मां पहुची वेंदासीं। मां दिलावर खान सां ॻाल्हायां। दिलावर खान जी औताक़ ते दिलावर सां गॾु मां बि हूंदुसि ऐं तव्हांजो इंतज़ारु हूंदो। जीअं तव्हां पहुचंदव फ़ैसिलो शुरू कंदासीं। था समझो ॾोही केरु निकिरंदो? बालू ॾोही त मूसा खान ई निकिरंदो, छो त हू अॻ में ई फ़ैसिले जी भञकड़ी करे चुको आहे। अदा तव्हांखे जेकॾहिं जल्दी न हुजे त 2 मिंट असां सां वेंदो? हा हा छो न, भेण चवंदी आहे हा न वेंदो, भली कहिड़ो बि वॾो कमु हुजे छॾिणो ई पवंदो। बंदूक लॻाई पोइ वे तो तोसां दिलि जा हाल हुयो। छा ए वते तो सभु कंहिंखे बंदूक हणंदो, मूंखे त भउ आहे किथे सेकाटजी न वञी। अदा अॻियां नाराज़ थो थिए न, त टोपी लाहे पेरनि ते रखंदे देरी नथो करे। बाबा न साईं, पादरनि खां बचण लाइ को न को तरीक़ो ॻोल्हणो पवंदो न। हा दी ॿुधाए छा ॻाल्हि आहे? छा ॿुधायां अदा, वॾो ई तोखे बि का सोच कान्हे का? अदी आख़िर मूं कयो छा आहे? छा कयो अथई? पाण 2 शादी कयो वेठो आहीं ऐं अदा हाकम लाइ सोची बि नथो। साह कढी छॾियो अदी, मां त सम्झो मूंखां का वॾी ग़लती थी आहे। इन खां वधीक ॿी कहिड़ी ग़लती कंदे? अॼु हाणे सची ॻाल्हि त इहा थी त मां वॾी कोशिशि कई आहे, पर हीउ जेको हाकिम ख़ान आहे न, हिनखे का छोकिरी असली वणे ई कोन थी। घणियूं छोकिरियूं ॾेखारियूं थी मांसि, पर जेका छोकिरी पाण खे थी वणेसि, कुदरत ख़ुदा जी, उहा वरी हाकिम ते बीहे ई कोन थी। पर अदी तूं बि भेण आहीं, तूं बि वॾी आंसि, जे तुंहिंजी नज़र में को रिश्तो आहे ऐं सम्झे थी त इहो हाकिम ख़ान लाइ मुनासिबु आहे, त पोइ मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे? अदा रिश्तो त घर में ई आहे, पर तव्हांखे उहा ॾिसण वारी अख हुजे न। घर में? इहा सोनी कंहिंखां घटि आहे छा? वधीक वॾी इख़लाक़ वारी आहे ऐं मूंखे ॾाढी पसंदि आहे। अदी जे हाणे हिन रिश्ते लाइ हाकिम ख़ान राज़ी थिए थो त मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। मां बि कोशिशि कयां थी ऐं तूं बि हाकम मथां ज़ोर ॾे, अलाह कंदो हाकम राज़ी थी वेंदो। जेसिताणी हाकम जी शादी न थींदी न त मां बि हितां वञण वारी न आहियां। अदा कुझु सोच, तोखे औलाद कोन्हे को, कोई ते एतिरी मिल्कियत आहे, को त संभालण वारो हुजे न। आख़िर असांजी हयाती केतिरी, कोई ते को नसुल त हुजे न। हा दी सची चई, को त हुजे जेको पोयो हिन हवेलीअ खे संभाले। तोखे इजाज़त आहे, तूं भली हिन कम लाइ कोशिशि वठ, मां बि कोशिशि कंदुसि, ठीकु आहे न? अदा को ॾिसजे त मां सोनी हाकम जी कीअं थी शादी करायां।
हाँ मूसा खान कीअं यादि कयो अथव? हलार खान इहा यादगिरी ॾियण लाइ फोन कयो त सुभाणे दिलावर खान जी ओताक ते फैसलो हाणे तव्हां अचण न विसारियो महिल सां पहुचो मुंहिंजो अचणु लाज़मी आहे छा? जेकॾहिं तव्हां बि हूंदो त ॿिए तरफ़ दिलावर खान बि आहे असां सभु गॾिजी खान खे पूरो करे सघूं था। ठीकु आहे मूसा खान जेकॾहिं चओ था त पोइ मां पहुची वेंदुसि। मूंखे तव्हांजो इंतज़ार आहे। हा पर टाइम कहिड़ो आहे मूसा खान? बसि 12:01 धारे पहुची वञिजो। मूसा खान मां त अची वेंदुसि पर तव्हां दिलावर खान खे पको करे छॾियो। दिलावर खान जा बनी वारो सूर कोन विसारियो आहे हलार खान उहो बि असांजी तरफ़ खां वांदो। कहिड़ी ख़बर मूसा खान? दिलावर खान सां बि कहिड़ी राय कई अथई उन सां ज़मीन ते फॾो हले। ठीकु आहे मूसा खान अलाह भलाई कंदो। बाबर साईं चओ त मां बि हलां। तूं छा लाइ हले? थी सघे थो असांखे ॻाल्हियुनि में राति पइजी वञे पोइ हिते घर में केरु रहंदो? तूं हिते ई हुजे। जेको हुकुम बाबर साईं जेको हुकुम। बाबर साईं केॾां पिया वञो? वञा थो दिलावर खान रा मिली अचांस नवे किलाई में मिली अचांस ऐं उनखे ॿुधायां त खान खे ॿिटंगो फासाइणो आहे। जीअं खान खे ख़बर पए त मूसा खान जो वेर कारी हर ते पियो कारी हर ते पियो। मूसा पंहिंजी भॼ भॼा में आहे इन खां वधीक अहिड़ो मौक़ो कोन मिलंदो। हितां निकिरी हलणु घुरिजे। हा हितां पेर टाहणु घुरिजे। किथे तो अमीना जा कन त न आहिनि भरिया। जेकॾहिं मुंहिंजो भलो थो थिए त हिन में तोखे को एतिराज़? अती मूंखे तो को बि एतिराज़ न थी। बाक़ी हाकिम ज़ालिम अथई उन सां तूं सॼी ज़िंदगी गुज़ारे सघंदी। अहिड़ो घर मिले ऐं हाकिम खान जहिड़ो वर इन खां वधीक मूंखे छा घुरिजे? वई छोरी कम खां निकिरी। हाय हाय अरे या हे गर्मीअ में साह को निकिरे पियो। कारो मोह थियो आहे बिजलीअ वारनि जो। बसि बटण ते हथ रखी बंदि करे वरी था वञी पिया सुम्ही पवनि। अरे छो छा थियो? खुदा पारां पटेनि हिन मंझंदि टाक जो हेड़े हाड़ में बिजली कटियूं हलिया हाणे साह ई नथो खणे। हाय मुंहिंजी जन्नत जन्नत माफ़ कजां मुंहिंजी मिठड़ी मूंखे देर थी वई। शाबस थी तोखे वॾी शाबस आहे। ये ॾिसी बि मुंहिंजो छा हाल थियो आहे गर्मी में। पकोड़ पकोड़ ओ हला हला वाह लॻे तो सिर खे हिन मुंहुं खे छा थियो आहे मुंहिंजी जन्नत। ॾिसां त वञी या जन्नत वरी कॾहिं बिजलीअ ते हलणु शुरू कयो आहे। छा थियो अलाए त मरी वई अलाए बची अलाए छो थोरी ना पतो वञे पियो। वाह लॻे सॻो दिलि। होॾा न ॾिस हेॾा ॾिस मोदी अल्लाह मारी तूं ॾिसी कोन थो छा? माफ़ कजां ॾाढी गर्मी आहे मूंखे पकोड़ पकोड़। तारा जे सिर ॾे ख़ैर हुजे अल्लाह रखो धणी ओॾे ॾिस ज़न मुरीद छा फत छा बिस्मिल्लाह। कॾहिं हुई न वेचारणी चिक में पहिले छुड़ियूं पाईंदी हुई अॼु खिदे में तूं थियसि ॿुॾण जी जाइ आहे।
अच्छो मथो अटो ख़राब छिटा थी पिया अजी तुझे लाइ खणी कुछ भी न हुजे पर मुझे लाइ तो लेडी डायना है बड़ी किस्मत लेडी डाय हाणे मटकरी बि कंहिंजे भाग सां रीस नाहे कभी समझी तू ॾिसी छा तो पखो हण न मूंखे आदि आशिक मजबूर आशिक मजबूर भले खणी केॾो बि कंधार हुजे सूंह जो सलामी हूंदो सनम जो सलामी हूंदो भले खणी गुलाम कादर को तार हुजे बुढ़ी मर